खिपरो के डोडानी हाउस पर पूज रामराज हिंदू लोहाना पंचायत की जानिब से दिवाली को मनाने के हवाले से एक मुश्तरका मीटिंग मुनक्कद की गई। मीटिंग की सदारत पूज रामराज हिंदू लोहाना पंचायत के सदर रमेश कुमार डोडानी ने की। मीटिंग में पूज रामराज हिंदू लोहाना पंचायत के दीगर ओहदेदारान और हिंदू बिरादरी से ताल्लुक रखने वाले लोगों ने शिरकत की। इस मौके पर मीडिया से बात करते हुए इनका कहना था, सब लोगों को विनती की जाती है कि मैं रमेश डोडानी, प्रेसिडेंट रामराज लोहाना पंचायत खिपरो, हमने आज अपनी मीटिंग मंगवाई थी बॉडी मेंबर्स की, जो यहाँ मौजूद है ये 20 बंदे। तो हमने ये मुत्तफ़क़ा फ़ैसला किया है कि दिवाली जो सियावर रामचंद्र भगवान की है, जिसका हम दिन मना रहे हैं, उसकी जन्मभूमि अयोध्या में, मथुरा में, काशी में, पूरी दुनिया में, दुबई, श्रीलंका, नेपाल, कनाडा, फ्रांस, जापानी, लंदन, दुबई, कराची के सारे मंदिरों में, सर्किट हाउस हैदराबाद, लाड़काना पंचायत, सब में 20 तारीख को सोमवार को हो रही है। और मैं ये ऐलान करता हूँ, हमने मुत्तफ़क़ा फ़ैसला किया है कि हम सियावर रामचंद्र का, मर्यादा पुरुषोत्तम राम ने जिसने मर्यादा समझाई है, वहाँ हमें कोई ईगो नहीं, कोई अना नहीं है। जो दिन है वो हमने मुत्तफ़क़ा फ़ैसला किया कि मना रहे हैं। और मैं सारे दुनिया के लोगों को, मेरे नौजवानों को अपील करता हूँ हाथ बांध कर कि मेहरबानी करें, आर्टिफिशियल इंटेलिजेंस का दौर है, आप यूज़ करो, पूछो और 20 तारीख आओ, क्योंकि माता लक्ष्मी की अमावस, देव अमावस जिसको बोलते हैं, वो पीर को 3:30 बजे शुरू होती है, जो पूरी रात रहती है। जब 21 अक्टूबर को बोल रहे हैं तो देव अमावस 5:30 बजे शाम को ही ख़त्म हो जाती है। तो हम तो लक्ष्मी की चिरागान करते हैं, तो वो देव अमावस में ही करते हैं, तो रात तो वो पीर की है। जब पूरी दुनिया एक साथ है, दुनिया में एक सपोज़ करो हम 1 अरब हिंदू रह रहे हैं, तो 1 अरब में 99 करोड़ 99 लाख तो 20 को मना रहे हैं। हम बोल रहे हैं कि नहीं, हम नहीं मना रहे। तो इसलिए हम वेदों और शास्त्रों के अनुसार, भगवान राम के विद्या के अनुसार जो पूरी दुनिया में मना रहे हैं, हम उनके साथ मना रहे हैं। मैं विनती करता हूं कि सब लोग अन्ना और ईगो को छोड़ो, आओ 20 तारीख जो दिन है वो मनाए। जीअं त असां जेका दीपावली मल्हाईंदा आहियूं, सियावर श्री रामचंद्र जी 14 बरस जेके बनवास कटे ईंदा आहियो, उन जी ख़ुशी में मल्हाईंदा आहियूं। त उन में असांखे हिते ॿिनि तरफ़नि विराए छॾियो। असीं उन ॿिनि तरफ़नि खे ख़तमु करण लाइ असीं मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र जो ॾींहुं हिकु थी मल्हाईंदासीं। ऐं जिथे जिथे सनातनी वेठा आहिनि, पोइ इंडिया हुजे, कैनेडा हुजे, USA हुजे, उहे सभु 20 तारीख़ सूमर जो ॾींहुं मल्हाए रहिया आहिनि। त असीं छो 21 ते मल्हायूं? असीं बि 20 तारीख़ ते मल्हाईंदासीं। सियावर रामचंद्र जो ॾींहुं आहे, उन ते 20 तारीख़ ते मल्हाए सभिनी खे साबित कंदासीं त असीं सियावर रामचंद्र जे पोयां आहियूं ऐं हू असांजो अवतार आहे। ऐं असीं उन सां गॾु आहियूं। उन ख़ुशी में असीं 20 तारीख़ सूमर जो ॾींहुं दीपावली मल्हाईंदासीं, सेलिब्रेट कंदासीं। ॾियारी 20 तारीख़। जीअं त इहो दिवाली वारो कॉन्क्लूजन हलियो पिए काफ़ी ॾींहंनि खां, त इंडिया में जेके बि एस्ट्रोलॉजिस्ट आहिनि, उन्हनि जेको आहे इहो तबसरो करे, ॼाण विझाण विझी करे, उतां जा जेके रजिस्टर्ड, जेके बैचलर मास्टर जंहिंजी एस्ट्रोलॉजिस्ट आहिनि, उन्हनि वेदनि शास्त्रनि में या ॾिसी करे उन्हनि 20 तारीख़ जो ऐलान कयो। ऐं भारत में बि जेको आहे 20 तारीख़ ते अयोध्या में बि दिवाली मल्हाई वञे पई। असीं उन सां गॾु आहियूं। ऐं सिंध धरती ते जेके माण्हुनि इहो फैलाव कयो आहे त 21 तारीख़ ते दिवाली मल्हाई वेंदी, 21 तारीख़ ते दिवाली न आहे, 20 तारीख़ ते आहे। छो त अमावसी राति जो ई दिया जलाया वेंदा आहिनि, ऐं इहा रोशनी जेको अमावसी राति थींदी आहे। किन माण्हुनि चयो त भई इष्टमी जेको आहे उहा जंहिं ॾींहं ते थींदी आहे, उन ते दिवाली थींदी आहे। भले तव्हां 100 सालनि जो रिकॉर्ड खणी ॾिसो, आउं बि तव्हांखे इहो ई थो चवां त तव्हां पुराणो 100 सालनि जो रिकॉर्ड खणी ॾिसो त उहा अमावसी राति दिवाली थींदी आहे। तो असीं सभु 20 तारीख़ ते दिवाली कंदासीं। त असांखे थोरो ग़लती महसूस थी पए त असांजी ॾियारी 21 तारीख़ आहे। त असांजी पंचायत जे हिसाब सां, रामराज जे हिसाब सां, मीटिंग जे हिसाब सां असां मुत्तफ़क़ा फ़ैसिलो कयो आहे त ॾियारी जेका आहे सूमर जे ॾींहुं ऐं 20 तारीख़ जेका असीं मल्हाईंदासीं। उन सां गॾु पूरी बिरादरी, हिंदू बिरादरी खे सभिनी खे असां अर्ज़ु था करियूं हथ ॿधी त जेका ॾियारी जेका आहे सो बेराए महिरबानी करे 20 तारीख़ सूमर जे ॾींहुं मल्हायो। असांजी ॾियारी जो जेको आहे त्योहार, असां श्री राम जेको अयोध्या में 14 साल खां पोइ अचे थो, असां उन ॾींहुं मल्हाईंदा आहियूं। अॼु बि अयोध्या में जिते असांजो जंहिंजे पुञा ॾियारी थिए थी, उते बि 20 तारीख़ मल्हाई वञे थी। वृंदावन में असां श्री राम खे मञण वारा आहियूं, जिते ॾियारी 20 तारीख़ मल्हाइजी वञे थी। असांजो तव्हां सां इहो आहे त पूरी दुनिया 20 तारीख़ ते ॾियारी मल्हाए थी, तव्हीं बि 20 तारीख़ ते मल्हायो। तव्हां ॾियारी श्री राम जे पोयां मल्हायो था या कुझु माण्हुनि जे पोयां मल्हायो था? अगरि श्री राम जे पोयां त पोइ श्री राम जी अयोध्या में ॾियारी 20 तारीख़ ते थिए थी। त असांजो तव्हांखे हथ ॿधी वेनिती आहे त ॾियारी 20 तारीख़ ते मल्हायो। हमारी दूसरों को भी बेनती है, बराए मेहरबानी बिरोज़ सूमर 20 तारीख़ को दिवाली।
अगरि असांजी पैदाइशी तारीख़ 10 आहे त उनखे 11 ते सेलिब्रेट करणु हिकिड़ी वॾी बेवकूफ़ी आहे। ऐं सभिनी खां हथबदी वेनिती कंदुसि, बराए महिरबानी पंहिंजे धर्म जे हिसाब सां 95% वर्ल्ड जेका आहे न उहो दिवाली 20 तारीख़ मल्हाए पई, बाक़ी 5% जेके आहिनि उन्हनि खे थोरी मिसमाइंडिंग आहे, उनखे सिधो करे 20 तारीख़ ते दिवाली मल्हाई वञे। असां 20 तारीख़ अक्टूबर ते ॾियारी मल्हाइण जो ऐलान कयूं था ऐं असां सां गॾिजी तव्हां ॾियारी कजो। हम सब ने तय किया है कि आपस में भाईचारे की फजा को कायम रखा जाए और एक ही तारीख 20 अक्टूबर को तमाम हिंदू बिरादरी रोशनियों का त्यौहार दिवाली मनाए। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।